अहमदाबाद जिंदाबाद। जय झूलेलाल। माया पृथ्वी आयलाणी सतना मध्य प्रदेश में तव्हां मुंहिंजा चुटकुला मुंहिंजी घरवारीअ सां गॾु जया सां गॾु ॾिसंदा ई हूंदा पक्की ॻाल्हि आहे। त अॼु मां तव्हां सां हिकिड़ी वेनती करण आयो आहियां। तमामु सुहिणी शानदार फिल्म, सिंधी फिल्म जंहिंजो नालो आहे लखी मुंहिंजो लखन में, अहिड़ी शानदार कॉमेडी ऐं पारिवारिक संदेश ॾींदी इहा फिल्म ठही अथव। ॾिसंदव न तव्हां चवंदो यार हीअ फिल्म त बिल्कुलु अद्भुत आहे, निराली आहे। हिन फिल्म खे असां ॾिठोसीं, चङो कयोसीं। जेके माण्हू न ॾिसंदा न उहे मिस था कनि सम्झो। त इन करे हे वीडियो सभिनी ग्रुपनि में सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि खे ज़रूरु मोकिलिजो, ठीकु आहे न। त हीअ सिंधी फिल्म मूवी लॻी रही आहे 13 मार्च खां अगोरा माल में, ऐं अगोरा माल में हलंदी आहे लगातार 13 तारीख़ खां। हिकिड़ो शो हलंदो 3:45 ते, ॿियो शो हलंदो 9 बजे राति जो। ऐं छा त गाना अथव यार, मज़ो अची वेंदो। तव्हां ॾिसजो न, सुहिणी पाए न कट बांह चोली, मुंहिंजी सिंधड़ीअ में मुंहिंजी सिंधड़ीअ में मुंहिंजी सिंधड़ीअ में हली वेंदी ठाए ठाए गोली ठाए ठाए गोली ठका। ऐं भाऊ छा त हिन में हीरो अथव, सलमान खान कुझु न लॻे, छा त हीरोइनियूं अथव, कैटरीना कैफ कुझु न लॻे हुन सां, सची थो चवां। ऐं ॿुधो, मां बि आहियां हूंदलदास जे रूप में कॉमेडियन, ॾिसजो ज़रूरु। पाड़े वारनि खे, घर वारीअ खे, सभिनी खे वठी वञिजो।